आगे कंदासीं। चीन का 1 अरब 30 करोड़ डॉलर कर्ज़ जी पहिरीं किस्त पाकिस्तान खे मिली वई आहे। चाइनीज़ बैंक ICBC कार्रवाई मुकमल थियण ते फाइनेंसिंग फैसिलिटी मंजूरी ॾिनी आहे। साॻिदार मौसम पाकिस्तान खे चाइनीज़ बैंक खां इहा रक़म 3 किस्तनि में मिलंदी। 50 करोड़ डॉलर जी पहिरीं किस्त स्टेट बैंक खे मिली चुकी आहे। रक़म मिलण खां पोइ नाणे जी मटा सटा वारनि ज़ख़ीरनि में वाधी आहे। बिल्कुल नाज़िन, ही अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। चीन खां 1 अरब 30 करोड़ डॉलर कर्ज़ जी पहिरीं किस्त पाकिस्तान खे मिली वई। चाइनीज़ बैंक ICBC कार्रवाई मुकमल थियण ते फाइनेंसिंग फैसिलिटी जी मंजूरी ॾिनी। इसहाक डार चयो त पाकिस्तान खे चाइनीज़ बैंक खां इहा रक़म 3 किस्तनि में मिलंदी। नाणे वारे वज़ीर जो चवणु हो त 50 करोड़ डॉलर जी पहिरीं किस्त स्टेट बैंक खे मिली चुकी आहे। इसहाक डार चयो त रक़म मिलण खां पोइ नाणे जी मटा सटा वारनि ज़ख़ीरनि में वाधि थी आहे।